استاد صاحब मक्कतुल मुकर्रमे में माण्हुनि खे दीन जी तबलीग ऐं कुझु ज़ियारतुनि जे बाबति साहिवाल पाकिस्तान जे माण्हुनि खे ॿुधाए रहिया आहिनि। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह ही मक्के पाक में उहा जॻह आहे जंहिंमें असांजे सुहिणे आका मदीने जे साईं सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी विलादत बा सआदत थी हुई। वधीक असांजा उस्ताद क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद यामीन जमारी असांखे ॿुधाईं। अल्हम्दुलिल्लाह असां हिन वक़्तु मके पाक में मौजूदु आहियूं मक्कतुल मुकर्रम में। ही साम्हूं जॻह आहे ऐं हिन वक़्त में बोर्ड ते लिखियो आहे मक्कतुल मुकर्रम। बोर्ड ते लिखियो आहे मक्कतुल मुकर्रम, यानी हाणे हिननि सऊदी अरब वारनि लिखी छॾियो आहे त हीअ लाइब्रेरी आहे। हक़ीक़त में हीअ जेका सरज़मीन आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत वारी या मुक़दस सरज़मीन आहे, सरकार जी विलादत वारी जाइ आहे। मूंखे मुंहिंजो उस्ताद मुहतरम क़िबला शेखुल हदीस तफ़सीर क़िबला मुफ्ती अब्दुर्रहमान चचवी दामत बरक़ात मालिया ॿुधायो। सीनत दर सीनत उलमा मशाइख़ बुज़ुर्ग ॿुधाईंदा अचनि पिया त हीअ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत वारी सरज़मीन आहे। वरी हिन पासे जबल अबू कुबैस, जबल जे ही निशान बाक़ी आहिनि। जबल अबू कुबैस, जबल अबू कुबैस जे साम्हूं ये सरकारी इमारत चई पई आहे। ये सरकारी इमारत जेका हुकूमत सऊदी ठाराई, फ़हद बादशाह वक़्त जो उन पंहिंजे दौर में ठाराई। जेके ॿाहिरी मुल्क जा वज़ीर मशीर बादशाह अचनि था उहे अची हिते स्टे कंदा आहिनि, रहंदा आहिनि। हीअ जबल अबू कुबैस आहे जंहिंजे लाइ मशहूरु आहे ऐं क़ुर पाक जे 27 पारे में अल्लाह ताला फरमायो हिक तरफ़ जे साथ वन शक्ल कमर। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंड खे चीरियो हो, उहा हीअ सरज़मीन आहे। पाण करीम अलैहिस्सलाम चंड खे चीरियो हो, जो क़ुर पाक जे 27 पारे में ज़िक्र आहे, वही सरज़मीन आहे जबल अबू कुबैस ही आहे। पर हिन पासे ही जबल आहे, हिन जबल जो नालो जबल काबा, जबल काबा। ये जबल काबा को हिन दौर जे माण्हू जो नालो रखियलु कोन्हे, को पाकिस्तान या हिंदुस्तान जे माण्हू जो नालो रखियलु आहे, बल्कि ही अरबनि जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक मुबारक ज़माने खां जबल जो नालो हुन पासे साम्हूं कुंड में हीअ जेको जबल काबा वॾो आहे तमामु, हुतां खां वठी अॻियां जेके वण आहिनि जबल काबा जे किनारे में कोने में अॻियां जबल काबा जो पूरो अॻियां वधी थो वञे। हितां हीअ सीधो रस्तो वञे थो जन्नतुल माला, हेॾी हा जन्नतुल माला। पुछां वरी हीअ सफ़ा मरवा, सफ़ा मरवा हितां सफ़ा शुरू थिए थो, मरवा ते ख़तमु थिए थो। क़ुर पाक में इन सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह, उहा सरज़मीन ही आहे। अल्लाह ताला सफ़ा मरवा जो बयानु फरमायो। अल्लाह ताला फरमायो त सफ़ा मरवा अल्लाह ताला जी निशानी में जा निशानी आहे, उहा अल्लाह जी कुदरत जो निज़ाम ही आहे। वरी हे साम्हूं जेको दौरात मिया सावी अखर में लिखियो अथव दौरात मिया, हेॾी माण्हू जी रश आहे। 9 नंबर गेट, हिते अबू जहल काफ़र जा घर हुआ। अबू जहल, उतबा, वलीद, शेब, इब्न शेब वग़ैरह वॾा वॾा काफ़रनि जा इहे घर हुआ। इलाइक़ो इहे सॼो इलाइक़ो इहे काफ़रनि जा घर हुआ। हिते जिते पाण बीठा आहियूं असां मके पाक में, ऐं जेको मक्कतुल मुकर्रमा सरकार जे इस्लाम जी पाक विलादत जी सरज़मीन, हीअ सॼो इलाइक़ो हितां खां वठी जबल अबू कुबैस, हीअ सरज़मीन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो पाक पाड़ो मुबारक हो। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा 4 यार सैयदना हज़रत अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला जो घर मुबारक हिते हुआ। सैयदना अमीर उमर रज़ियल्लाहु तआला जो घर मुबारक हिते, ऐं सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला जो घर मुबारक हिन इलाइक़े में। सैयदना अमीरुल मोमिनीन सैयदना अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु, मौला अली मौला काइनात जा घर मुबारक हिन सरज़मीन ते हुआ। मौला काइनात नंढपुर में ईमान आदो पाण करीम अलैहिस्सलातु जो साथ ॾिनो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये मक्की पाक में मस्जिद है जन्नतुल माला के करीब ये मस्जिद रागी जैसे मूसा अल्फाज मतलब लश्कर रागी के हमारे झंडे जब सरकार ने हजरतुल विदा की मौके पर यहाँ सरकार आए थे फतह मक्का की ट्रेन, अल्लाह ताला ने सूरत फतह नाज़िल फतह मुबीना, हमने आपको फतह दी।
فتح ڈال گئی یہی تو سرکار کے اللہ تعالیٰ صبر کر دی یہاں سرکار نے جھنڈی پہاڑ میں لگائی جھنڈے سے لگایا جھنڈا یہ عربی مانا جھنڈے کے مانا رائی یعنی جھنڈے والی مطلب پورا سا زمین ہے بڑی بڑی المعلا داخل تھیण वारा आहियूं मक़बरत المعلا یعنی قبرستان جنت المعلا سبحان اللہ استاذ محترم قبلہ سائیں مفتی محمد یامین جماری جی رفاقت جنت المعلا قبرستان کے اندر داخل تھیا آहियूं حضرت عبداللہ بن زبیر رضی اللہ تعالیٰ کی مزار جنت المعلا کی قبرستان جو حضور علیہ الصلوۃ والسلام کی پھوپھی کے شہزادے تھے حضرت عبداللہ بن زبیر رضی اللہ تعالیٰ عنہ حضور علیہ الصلوۃ والسلام کی پھوپھی کے شہزادہ تھے جو حجاج بن یوسف نے ان کے اوپر بہت شتم اور ظلم کیا تھا حجاج بہت بڑے ظالم تھے ان کے زمانے میں یہ سیدنا حضرت سیدنا عبداللہ بن زبیر رضی اللہ تعالیٰ عنہ السلام